तलहार सुजाग बार तहरीक तालके तलहार पारा सिंध में तालीम जी तबाही जा कारण ऐं रियासत जी ज़िम्मेदारी उनवान हेठ ॻोठ परखो कोली में सेमिनार थियो, जंहिंमें अवामी तहरीक ज़िला बदीन जे नायब सदर मेहरान दस जनरल सेक्रेटरी एडवोकेट फाज़ल ज़हूर सुजाग बार तहरीक ज़िला बदीन जे ऑर्गेनाइज़र अमर जलील हाली पोट्रो हरीराम मंजी रशीद हाली पोट्रो ऐं ॿियनि शिरकत कई। जन प्रोग्राम के खिताब कंदे चयो त सिंध में तबक़ाती निज़ाम ताक़तवर हुजण सबबि सिंध जे तालीम जा सभु इदारा तबाह थियल आहिनि। प्राइवेट स्कूलनि में तमामु घणी महांगी तालीम हुजण सबबि सिंध सरकार जी पंहिंजी रिपोर्ट मुताबिक़ 60,000 ॿारड़ा तालीम खां महरूम आहिनि, पर उन जी उबतड़ आहे सरकारी तालीमी स्कूलनि ऐं कॉलेजनि जूं तबाह हाल इमारतूं ऐं उन्हनि जी सहूलियतुनि जी अणहूंद ऐं उस्तादनि जी खोट ॿुधाए थी त सिंध जी तालीम भोतारनि ऐं कामूरनि जी करप्शन ऐं सोचियल सम्झियल साज़िश तहत आख़िरी पैसाइन में आहे। हुननि मुतालबो कयो त सिंध जी तालीम खे तबाही खां बचाइण लाइ हंगामी बुनियादनि ते इंतज़ाम कया वञनि।